पानी जा मुआवज़ा हिक भेरो थींदा आहिनि ऐं पानी जे मुआवज़नि में किथे भी इन क़िस्म जे कैनालनि जी का भी गुंजाइश न आहे। असां पाकिस्तान में क़ौमी असेंबली जी जेका नई कानून साज़ी करे कैनाल कढण जी जेका कोशिश आहे उनखे रद्द था कयूं पिया। सिंध जी हर सियासी पार्टी अॼु तरक़ी पसंद पार्टी जो रोड़ी बबरलो स्टॉप ते धरणो आहे। असां पार्टी वाबस्तगी खां बालातर थी करे हिते शरीक थियण आया आहियूं ऐं असांजो मुतालबो आहे त अहिड़े क़िस्म जी मनसूबनि खे हमेशह लाइ दफ़न कयो वञे। अॼु असांजो त धरणो आहे मज़ामती जंग जे सरवान डॉक्टर कादिर मक्सी साहब जी क़यादत में। यकीन ही सिंध जा अॼु हज़ारे लखे माण्हू गॾु थी हे पंजाब ॾे मैसेज मोकिलींदा त तव्हां त सिंध जो पाणी था चओ पर तव्हांखे कैनाल था चओ, हिकिड़ो ढुक बि न ॾींदासीं। उन जे करे असीं पंहिंजो हज़ारे कंध कपाए सघूं था पर पाणी जो ढुक बि न ॾींदासीं। ऐं शहबाज शरीफ़ मिस्टर ज़रदारी साहब इहे पंहिंजे नापाक जेके सिंध लाइ इरादा खणी निकिता आहिनि इन्हनि खे असीं ओपन ॿुधायूं था त इहे नापाक इरादा पंहिंजा बंदि कयो। अॼु जो ही एहतजाज STP मर्कज़ तरफ़ां बबरलो बाईपास ते ही जेको धरणो आहे उहो धरणो जेको सिंधू कैनाल मथां 6 कैनाल कढिया था वञनि पिया सिंधू दरिया मथां, जंहिंखे असां रद्द कयूं था पिया। सिंध जी हज़ारे आवाम अॼु गॾु थी करे STP चेयरमैन मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में हिते धरणो हई वेठा आहियूं थिया। हीउ धरणो ओसिताईं धरणो जारी रहंदो STP जो जेसिताईं ही दरिया मथां कैनाल ख़त्म न कंदा, सिंध दुश्मन मनसूबा ख़त्म न कंदा ओसिताईं असांजा धरणा जारी रहंदा। धरण जो शेड्यूल मुख़्तलिफ़ शेड्यूल आहिनि। हिन वक़्तु अॼु जेको आहे बबरलो ते धरणो आहे, उनखां बाद में हैदराबाद बाईपास धरणो आहे, सकरंड असांजो धरणो आहे ऐं 24 तारीख़ ते असांजो कराची गवर्नर हाउस जो अॻियां धरणो आहे। जेसिताईं सिंध दुश्मन ही कैनाल ही मनसूबा ख़त्म न कंदा ओसिताईं धरणा असां जारी रहंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ही जेको असांजो धरणो आहे उहो पंजाब जे ॾाढे जबर जे ख़िलाफ़ आहे। जेको असांजे सिंधू दरिया ते 6 कैनाल कढी असां सिंधी माण्हुनि खे ज़िंदा कब्रिस्तान ऐं सिंध खे ज़िंदा कब्रिस्तान बनाइणु चाहे थो। ऐं ही 6 करोड़ सिंधी माण्हुनि जे जियापे जो ज़रियो आहे जेको सॼी सिंध खे सैराब करे पियो। ऐं असांजी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। पंजाब पंहिंजा पाणी दरिया ते विकिणी छॾिया पर हिन वक़्तु उहो असांजे दरिया ते क़ाबिज़ थियण जी कोशिशि पियो करे, जेको असीं हरगिज़ कंहिं बि तरह सां इहो पंजाब खे पंहिंजो हक़ फवाइण कोन ॾींदासीं ऐं पंहिंजे हक़ लाइ जेतिरे हद ताईं असांखे वञिणो पियो असीं वञण लाइ तयारु आहियूं, पर पंहिंजो दरिया ऐं सिंधी माण्हुनि जो जियापो बचाईंदासीं। तरक़ी पसंद पार्टी पारां डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवानी में हज़ारे माण्हू बबरलो बाईपास ते पहुतल आहिनि ऐं हिते ॿई पासा जेके रोड जा आहिनि पंजाब वेंदड़ ऐं हिन पासे सखर वेंदड़ रस्ता बंदि आहिनि। ऐं वाहिद मुतालबो आहे त दरिया ते जेके कैनाल ठाहिया पिया वञनि, ख़ासि करे चोलिस्तान कैनाल ऐं चोलिस्तान कैनाल जेको 66 लख पंजाब जी ज़मीन जेको आबाद कंदो उन जे ख़िलाफ़ अॼु हिते ही धरणो आहे। ऐं तरक़ी पसंद पार्टी पारां अॼु ही शुरूआत आहे। इन खां पोइ 9 तारीख़ ते हैदराबाद, 20 तारीख़ ते सकरन ऐं 24 तारीख़ ते कराची धरणा आया वेंदा ऐं वाहिद मुतालबो आहे त दरिया ते धाड़ो नामंज़ूर। हाणे ही जेको अॼु बबरलो बाईपास ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जो जेको धरणो आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवानी में पंजाब बज़िद आहे त सिंधू दरिया ते 6 कैनाल कढिया वञनि। मां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियां त ही चोलिस्तान में हिकिड़ो हींअर कैनाल कढनि पिया जंहिं ते पैसा बि पंजाब हुकूमत अलाट करे छॾिया आहिनि। 176 किलोमीटर डिघो दरिया आहे। असां चऊं था त कंहिं बि सूरत हाल में हिकिड़ो ते ई छत ठहियो पर हिकिड़ो बि कैनाल असां इन सिंधू दरिया ते कढण न ॾींदासूं, छो जो सॼे सिंध जो जेको रोज़गार आहे, ज़मीन आहे, सॼी असांजी बर्बाद थींदी। वण पखी डंडा ढोरूं ऐं समुंड असांखे पाए वेंदो। ही सम्झो त ही कैनाल ठहणु इहो ईअं आहे त 6 करोड़ सिंधी माण्हुनि जो कब्रिस्तान बणिजी वेंदो, जेको असां चाहियूं था ईअं करणु न ॾींदासीं। पंजाब खे ॿुधाइण था चाहियूं
जेकॾहिं बज़िद आहे त असां सिसकी मरंदासीं न, पर असां जंग कंदासूं, झेड़ो कंदासूं, मुक़ाबिलो करे मरी वेंदासूं। असां पंहिंजो औलाद सिधो क़ुर्बान कंदासूं पंहिंजे हिन दरिया तां, पंहिंजे सिंध जे माण्हुनि सां, छो जो असांजो अकेलो कमाईंदड़ पुटु आहे, तव्हां उन्हनि खे क़त्ल कान था चाहियो। असीं हर सूरत हाल में, कहिड़ी बि सूरत हाल में असांखे केनाल असीं जेका सो ठाहिण न ॾींदासीं। आख़िर मां इहा ॻाल्हि थो ॿुधायां त केनाल जेकॾहिं एतिरो प्यारो अथनि त इन शर्त ते ठहंदो, या त पाकिस्तान खपे हिननि खे, या त केनाल खपनि, बाक़ी ॿिए शर्त ते केनाल ठाहिण न ॾींदासीं।